जय झूलेलाल। मां नरेश उधाणी, सिंधी फिल्म डायरेक्टर। तमाम दुख जी ॻाल्हि आहे त कल्ह 20 तारीख़ ते जेकी मणिनगर में ये घटना थी आहे, जंहिंमें न सिर्फ़ एक सिंधी माउ पीउ पंहिंजो लाल विञायो आहे, पर असांजे सॼे सिंधी समाज पंहिंजो हिकु बेगुनाह ऐं मासूम लाल खोयो आहे। अॼु सभु मार्केट खुलिया पिया आहिनि, सभु दुकान खुलिया पिया आहिनि। किथे ईअं न थिए त हिकु ॿ ॾींहुं ॻाल्हि थोरी गरम थी ऐं 2 ॾींहं खां पोइ हर कोई सिंधी पंहिंजी धंधेदारी में लॻी वञे ऐं ॻाल्हि थधी पइजी वञे। न, हाणे जो वक़्तु न आहे ॻाल्हि थधी पवण जो, छो त अॼु हिकु ॿारु थियो आहे, ख़बर न आहे सुभाणे कंहिं न्याणीअ सां थिए, ॿिए कंहिं ॿार सां थिए। त मां तव्हां सॼे सिंध समाज खे हिकु निमाणी वेनिती कंदुसि त महिरबानी करे हाणे हिकु थियो ऐं सुभाणे ॿार जूं पगड़ियूं आहिनि, उनमें वॾे तइदाद में सभु अची करे उन शोक सभा में शामिल थियो। तंहिंखां पोइ जल्दी हिकु वॾो आह्वान कयो सुभाणे या परीहं, त उनमें सॼे सिंधी समाज, सॼे अहमदाबाद जो सिंधी समाज, चाहे असां सिंधी समाज वापारी समाज आहे, सॼे अहमदाबाद में सिंधी दुकान आहिनि, होलसेल, रिटेल, सेमी होलसेल। त हाणे जल्दी सां मां सभिनी अग्रणियुनि खे आगाह थो करणु चाहियां त तव्हां महिरबानी करे कोई वॾो आह्वान ॾियो ऐं टोटल सिंधी दुकान बंदि थी करे असां हिकु शांतीअ सां हिकु रैली कढूं। उन ॿार लाइ असां पंहिंजे ॿार लाइ उनजे न्याय लाइ असां रैली कढूं, छो त अगरि हाणे असां सिंधी हिकु न थियासीं त असांजी सरकार बि इज़त न कंदी, उहा वैल्यू न कंदी ऐं ॿिया समाज बि असां वैल्यू न कंदा। त हिन करे असां सिंध समाज हिकु थियूं ऐं वॾी रैली कढूं, शांतीअ सां रैली कढूं, हुन ॿार लाइ न्याय घुरूं। जय झूलेलाल।